बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, कहिड़ा हालनि? ख़ैर लॻो पिया। उमेद त तमामु सभई ठीकु हूंदा। मां आहियां मिस्री फ़क़ीर चनो। अॼु आउं हज़ुर थियो आहियां तव्हां दोस्तनि जे ख़िदमत में खैरपुर जी मशहूरु दरगाह सैयद भूरल शाह। सैयद भूरल शाह ख़ुदा जो प्यारो बानो, अलाह जो नेक वली, अॼु पंहिंजी आख़िरी आरामगाह ते दाइम क़ाइमु आहिनि। हीअ उन्हनि जे ॿाहिरियों मज़ार जो ॾेख आहे। तमामु बहितरीनु जेका सो कमु थियल आहे मज़ार जे हवाले सां। हीअ अलाह जो प्यारो बानो, ख़ुदा जो दरवेश सिफ़त जो मालिक सैयद भूरल शाह दरगाह। सैयद भूरल शाह खैरपुर जी अज़ीम दरगाह, मशहूरु दरगाह। हिन ते बि जेको आहे सो तमामु हिकिड़ो बहितरीनु कारीगरीअ जो कमु थियल आहे ऐं वक़्त जे कारीगरनि पंहिंजो पाण मल्हायो आहे। हे दरगाह जे ॿाहिरि पासे जो ॾेख आहे। तमामु हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो कमु थियल आहे सैयद भूरल शाह जी दरगाह ते। हे सैयद भूरल शाह दरगाह जो ॿाहिरियों ॾेख आहे। त सभ खां पहिरियों मज़ार जे अंदरि तरफ़ दाख़िलु थियूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हीअ आहे सैयद भूरल शाह जी मज़ार जो ॾेख। ख़ुदा जो प्यारो बानो, अलाह जी सिफ़त जो प्यारो बानो सैयद भूरल शाह। सैयद भूरल शाह जी मज़ार आहे। साईं जन जो काफ़ी जेको आहे सो ॿार सहन आहे। काफ़ी एराज़ीअ ते साईं जन जो मुक़ाम आहे ऐं हीअ मज़ार जो अंदरियों ॾेख आहे। हिन ते बि तव्हां ॾिसंदव त हिकिड़ो वक़्त जे कारीगरनि तमामु बहितरीनु कमु कयो आहे ऐं पंहिंजो पाण मल्हायो आहे ऐं कंहिं बि हिसाब सां का बि कसर न छॾी आहे, का बि कमी पेशी न छॾण जी कोशिशि कई वई आहे। हे दरगाह जे तव्हां ॾिसंदव पाण ई। तमामु वक़्त जे कारीगरनि जो तमामु बहितरीनु कमु थियल हुजे ऐं साईं जे मज़ार में ख़ूबसूरती जो तमामु हिकिड़ो बहितरीनु कमु थियल हुजे। अलाह जो प्यारो बानो सैयद भूरल शाह जी दरगाह खैरपुर जे दरगाह में हिकु तमामु बहितरीनु ऐं मशहूरु दरगाह। त हाणे हलूं था साईं जे दरगाह खां ॿाहिरि जे तरफ़। साईं जन जो ॿाहिरि दरगाह जो ॿाहिरियों नज़ारो तव्हां सभिनी दोस्तनि सां शेयर कयूं पिया। तव्हां सभिनी दोस्तनि खे हिकिड़ो साईं जन जे ॿाहिरी मज़ार जो मंज़रनामो पेश करे रहिया आहियूं। तमामु बहितरीनु गुलगुलज़ारी थियल आहे साईं भूरल शाह जी दरगाह ते ऐं हितां जे फ़क़ीरनि जी तमामु हिकिड़ो बहितरीनु कोशिशि ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु मुहबत जो इज़हार तव्हां साम्हूं ॾिसंदव त हिन दरगाह ते बि तमामु हिकिड़ो बहितरीनु सफ़ाई सुथराई जे हवाले सां तमामु बहितरीनु हर वक़्तु तव्हांखे कमु सर अंजाम नज़र ईंदो।
ही साईं सैयद भूलर शाह दरगाह ते क़ाइम सैयद गाज़ी अब्बास जो अलम। तमामु हिन जो बि हिकिड़ो दरगाह ते हिकिड़ो बहितरीनु ख़ूबसूरती जो इज़ाफ़ो। ऐं हिन दरगाह ते तव्हांखे हर तरफ़ वणकारी नज़र ईंदी, गुलगुलज़ारी नज़र ईंदी। जाॾे बि नज़र फेराईंदासीं त बहितरीनु गुलगुलज़ारी नज़र ईंदी ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु ख़ुशबूअ सां महकार माहौल नज़र ईंदो। हीअ सैयद भूलर शाह दरगाह आहे। साईं भूलर शाह दरगाह जे रोज़े जो ॿाहिरियों ॾेख आहे। आए वाए ईंदड़ मुसाफ़िरनि जे लाइ पाणी जे सबील जो बहितरीनु इंतिज़ामु थियल आहे। मिठे पाणी जे सबील जो हर तरफ़ गुलगुलज़ारी नज़र ईंदी ऐं महकंदड़ माहौल नज़र ईंदो सैयद भूलर शाह दरगाह ते। तमामु बहितरीनु जेको आहे सो हितां जे फ़क़ीर जूं ख़िदमतूं ऐं साफ़ सुथरे जे हवाले सां बहितरीनु फ़क़ीर जूं जेके ख़िदमतूं उहे बेमिसाल आहिनि। इहे साईं सैयद भूलर शाह दरगाह ते जेका आहे मस्जिद आहे क़ाइमु, इहे हुन मस्जिद जो ॾेख आहे। सैयद भूलर शाह दरगाह ते क़ाइमु मस्जिद। उन सां गॾोगॾु तमामु हिकिड़ो बहितरीनु मिठे पाणीअ जी सबील, पीअण जो थधो पाणी हिन दरगाह ते हर वक़्तु मुहैया हूंदो आहे। साईं जे दरगाह जे ॿाहिरियां लोकेशन जा मंज़र पेश कयूं पिया। हे सैयद भूलर शाह जी मस्जिद ऐं उन सां गॾोगॾु हे ईंदो साम्हूं सैयद भूलर शाह जो रोज़ो। सैयद भूलर शाह रोज़े जो ॿाहिरियों ॾेख तमामु ख़ूबसूरतीअ सां हर तरफ़ वणकारी ऐं गुलकारीअ जो मंज़र तव्हांखे नज़र ईंदो। मां अॻु में चवंदो आहियां त हीअ वाहि दरगाह आहे जिते तमामु बहितरीनु गुलगुलज़ारी ऐं काफ़ी वणकारी ऐं हर तरफ़ ख़ुशबूअ सां महकंदड़ माहौल नज़र ईंदो। हीअ आहे सैयद भूलर शाह दरगाह जा मंज़र।
ऐं हीअ आहे हिकिड़ो तमामु वसी मुक़ाम सैयद भूलड़ शाह जे दरगाह जे मज़ार जो ॿाहिरीं तरफ़ जो कोई मुक़ाम आहे, मुक़ाम जा मंज़र आहिनि। ऐं वॾी हिकिड़ी बाग़ात नज़र ईंदी हिन दरगाह ते, अंबनि जा बाग़ ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु मुसाफ़िर खानो आए वे मुसाफ़िरनि जे लाइ तमामु हिकिड़ो बहितरीनु मुसाफ़िर खानो। त मुंहिंजा प्यारा दोस्तो, मूं ही वीडियो ठाहियो आहे तव्हां सभिनी भाइरनि प्यारनि पिरनि जे लाइ। त हिन वीडियो खे तमामु घणो सब्सक्राइब कंदा ऐं सभ खां वधीक हिन वीडियो खे शेयर कंदा ऐं हिन वीडियो खे लाइक कंदा। मां सभिनी तव्हां प्यारनि दोस्तनि अज़ीज़नि मिटनि माइटनि संगती साथियुनि सभिनी शयुनि जो निहाल शुक्रगुज़ार रहंदुमि। त पोइ ईंदड़ नेक्स्ट टाइम में ईंदड़ कंहिं ॿी दरगाह ते हाज़िर थींदासीं। ओसी ताईं जाॾे पैर ताॾे ख़ैरु, अल्लाह निगहबान।